नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी जे ॻोठ हाजी ज़ोरख जखरणी जे रवासी 40 साला HST उस्ताद कामिल अलदीन जाखरणी पंहिंजे 15 साला पुटु शबीर अहमद सां गॾु पंहिंजे स्कूल जे ज़रूरी कम सां कश्मीर वञी रहियो हो त इंडस हाईवे रोड ते तेज़ मज़दा सां आम्हूं साम्हूं टकर लॻो, जंहिं में 2 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे रस्ते वेंदड़ माण्हुनि ज़ख़्मी हालत में कश्मीर अस्पताल आंदो, जिथे 40 साला शख़्स कामिल अलदीन जाखरणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। ॿिए तरफ़ संदसि जो पुटु 15 साला नौजवान शबीर अहमद खे नाज़ुक हालत में रहमियार खान मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त लाश घर आणण बाद जनाज़ो निमाज़ पढ़ण बाद पंहिंजे अबाणे ॻोठ लहजो मक़ामी में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त पुलिस मज़दा ड्राइवर ऐं मज़दा खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।